नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में खबर ॾींदा हलूं त اڏيرولال प्रेस क्लब ते अची مسجد जे रھواسي وريام ماڇي मीडिया अॻियां दाईंदे चयो त मूंखे मुंहिंजी बिरादरी जे माण्हुनि मलूक माछी नाले चङो माछी मां जान जो ख़तरो है, मूंखे कूड़नि केसनि जूं धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे नाठी जुमन खे मुबीना तौरु गुम करे मूं ते कूड़ो केस कयो वियो आहे, जेको केस अॻिते हली कूड़ो साबित थियो। इन वधीक चयो त मूंखे कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि जी हिकु औरत जेका मूंखे घणो तंग करे रही है, रोज़ मुंहिंजे खिलाफ़ थाणे ते वेंदी है। हिन चयो त मुंहिंजी न्याणी जेका जुमन जे घरवारी है, उन ते रोज़ संदुस ॾेर यानी जुमन जा भाइर तशद्दुद कनि था। इन करे आऊं पंहिंजी न्याणी पंहिंजे घर वठी आयो आहियां। जल्द खां जल्द कोर्ट सगोरी सां रुजू करे पंहिंजी न्याणी जो तलाक वठंदुसि ऐं आला हुकम खां मुतालबो करियां थो त मूंखे इंसाफ ॾिनो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।